नासिक घोटकी में म्यूनसिपल कमेटी जा मुलाजिम गुज़िरियल 6 सालनि खां जबरी तौर पघारूं बंदि हुजण ख़िलाफ़ मुसलसल सरापा एहतजाज बढ़ल आहिनि पर अख़्तियारनि अञा ताईं को नोटिस नाहे वरितो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे घोटकी मां अहसान कलवड़। नाज़रीन, म्यूनसिपल कमेटी जे 368 मुलाज़िमनि जूं गुज़िरियल 6 सालनि खां जबरी तौर ते बंदि थियल पघारनि जी बहाली लाइ म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि पारां पाकिस्तान चौक ते एहतजाजी कैंप क़ाइम करे एहतजाजी तहरीक जारी आहे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां एहतजाजी कैंप ते, जिते म्यूनसिपल कमेटी जे मुलाज़िमनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जा वधीक कहिड़ा मुतालबा आहिनि। मुतालबा त असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांजी जेके 6 सालनि खां जबरी बंदि कयल पघारूं नी उहे फौरी जारी कयूं वञनि। राति मोहन बख्श खान मार साहब 91 FM घोटकी ते पहुतो, उन्हनि इहा ॻाल्हि कई त बिलावल भुट्टो साहब बि चए थो त मुलाज़िमनि जूं पघारूं छो बंदि आहिनि, ऐं आउं बि चवां थो त मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि न थियणु घुरिजनि, जारी थियणु घुरिजनि। पर मां पुछणु चाहियां थो त पोइ कहिड़ी कुवत आहे जो मुलाज़िमनि जूं पघारूं बिलावल भुट्टो साहब जे चवण खां पोइ बि बंदि आहिनि। असां सां जेके 6 सालनि खां वेदन कयो विया, ज़ुल्म कयो आहे, असांजा बचा फाका कशी में आहिनि, असांजा ॿार स्कूलनि खां निकिरिया आहिनि। असांजो चूंडियल नुमाइंदा जेके ज़िले जा घोटकी जा आहिनि, उन क़ुर शरीफ़ बि खणी आऊं त असांजूं पघारूं बहाल कयो। असांजो ॿियो कोई मुतालबो न, जेके जबरी पघारूं 6 सालनि जूं उहे असांजूं बहाल कयो त असां सुख जो साह कयूं, जीअं असांजो घरनि जो चुल्हो ॿरी कैंप पढ़ूं था पिया। हिकु 22 ॾींहंनि जी हुई, ॿी 75 ॾींहंनि जी हुई। सरदार मोहम्मद अली ख़ान उथायो, वाइदो करियो ऐं राति बि 91 FM रेडियो ते सरदार मोहम्मद अली ख़ान चई हो त मुंहिंजो पाण फाइल खणी वेंदुमि। असां मुतालबो कयूं था सरदार मोहम्मद अली ख़ान को, बिलावल साहब को, सैयद नासिर हुसैन साहब बल्दियात मिनिस्टर को त असांजूं पघारूं बहाल कनि, जेके जिबरी बंदि नी 6 सालनि खां। मुतालबो कयूं था त पघारूं बहाल कनि, न त मरण घड़ी ताणी हिते कैंप ते वेठा हूंदासीं। 6 सालनि खां घोटकी म्यूनसिपल टाउन कमेटी जा मुलाज़िम 6 सालनि खां असांजूं पघारूं बंदि आहिनि, जेकी जबरी बंदि कई वई हुई सियासी तौर ते। माना हिकिड़ो सियासी तकरार हुयो, उनजे करे असांजूं पघारूं बंदि थी। हर शइ जो पेट्रोल वग़ैरह सभु कुझु वरितल आहे। पोइ बि हाणे मोहम्मद बख्श खान राति ताज़ो हाणे राति 7 बजे FM रेडियो ते आयो, चए पियो इन वीचारनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। इन्हनि जो चेयरमैन साहब बि चयो आहे हिननि खे पघारां ॾिनियूं वञनि। मोहम्मद बख्श खान बि चए थो हिननि खे पघार मां पाण फाइल कराची खणी वेंदुमि। माना जाइज़ आहियूं न, असांजो जबरी कहिड़ी ताक़त आहे जो असां ग़रीबनि जी पघारां रोकी रहियो आहे। अदा असांजो सिंपल सुवाल आहे सरदार मोहम्मद बख्श खान खां। साईं जन राति 91 रेडियो FM घोटकी ते आया, उन्हनि पंहिंजो जेको बयानु ॾिनो आहे उन बयान में चयो आहे त असां पघारूं बंदि न आहिनि कयूं, ऐं बिलावल भुट्टो क्लियर इन शइ जो नोटिस वरितो पहिरियों त इन्हनि जूं पघारां छो बंदि आहिनि, इहो मसइलो हल कयो। उन खे तक़रीबन 3 साल थी विया आहिनि। असां सरदार मोहम्मद बख्श खान खे रिक्वेस्ट रखूं था, सरदार अली और खान खे, सरदार राजा खान ते, तव्हां वटि उज़ुर ख़्वाही ते बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अची रहियो आहे त तव्हां उन खां इहा रिक्वेस्ट रखो, उन खां सुवाल कयो साईं जॾहिं अगरि तव्हांजो हुकुम हुयो त हिन जूं पघारां बहाल कयो, उहा कहिड़ी ताक़त आहे जेके घोटकी 368 मुलाज़िमनि जी पघार बंदि कयूं वेठी आहे।